जो चोथों सबक़ु सोरहों तंदुरुस्ती बैत। सवाल नंबर पहिरियों आहे, हेठिन सवालनि जा जवाब लिखो। सवाल नंबर पहिरियों, हिन बैत मां तव्हांखे कहिड़ो बंदु वधीक वणे थो? हिन बैत मां असांखे पहिरियों बंदु वधीक वणे थो आहे तंदुरुस्ती नेमत हिकु अजीब, जहिड़ी शाहूकार लाइ तहिड़ी कान ग़रीब। सवाल नंबर ॿियों आहे, जेको बंदु तव्हांखे वधीक वणे थो उहो छो थो वणे? जवाब, उहो बंदु असांखे इन लाइ वणे थो छो त हिन में तंदुरुस्ती जहिड़ी नेमत शाहूकार ऐं ग़रीब लाइ हिकु जहिड़ी हैसियत रखे थी। सवाल नंबर ॿियों आहे हिन मश्क जो, हेठि ॾिनल सिटूं मुकमल करियो। गंदियुनि आदतुनि खां पासो नित कजे, सफ़ाईअ ते हर तरह सदा ध्यानु ॾिजे। हिन मश्क जो टियों नंबर सवाल आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि सां जुमिला मुकमल करियो। लफ़्ज़ आहिनि आऊं, असीं, असां, मूं। आऊं शहर वञां थो, असीं किताब पढ़ूं था, मूं नवां कपिड़ा वरिता, मूं सूफ़ खाधो। हाणे अचो हिन बैतनि जूं सम्झाणियूं लिखूं। पहिरियां असां हवालो लिखंदासीं। ही बैत असांजे चोथे दर्जे जे सिंधी किताब मां वरितल आहे, जंहिंजो शाइर मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर आहे। पहिरियां इहो हवालो लिखी पोइ पहिरियों बैत लिखंदासीं। आहे तंदुरुस्ती नेमत हिकु अजीब, जहिड़ी शाहूकार लाइ तहिड़ी कान ग़रीब। जंहिंजी सम्झाणी आहे, हिन बैत जी सिटुनि में शाइर फ़रमाए थो त तंदुरुस्ती हिकु अहिड़ी नेमत आहे जेका शाहूकार ऐं ग़रीब ॿिन्ही लाइ हिकु जहिड़ी हैसियत रखे थी। ॿियो नंबर बैत आहे, माल ख़ज़ाना केतिरा कंहिं वटि लख हुजनि, हीरा मोती अणमया वटिसि पिया रुलनि, पर जे हूंदो की न के सॻो तंहिंजो तन, त वणंदो की न तंहिंखे उहो सारो धन। जंहिंजी सम्झाणी आहे, हिन बैत जी सिटुनि में शाइर फ़रमाए थो त कंहिं माण्हूअ वटि चाहे केतिरी बि दौलत ऐं माल ख़ज़ाना छो न हुजनि, ऐं भली उन माण्हूअ वटि क़ीमती हीरा मोती रुलनि पिया, पर जेकॾहिं उहो माण्हू सेहतमंद न हूंदो, संदसि जिस्म ताक़तवर न हूंदो, त अहिड़ी दौलत जो हुजणु उन लाइ फ़ज़ूल आहे। टियों नंबर बैत आहे तंदुरुस्ती दौलत सची सा, जीउ ख़ुशि जहान ख़ुशि, ईअं चवनि था। अहिड़ी अमल शइ जी ॻणती जुगाए छॾणु घुरिजे की न के तंहिंखे फिटाए। जंहिंजी सम्झाणी आहे, हिन बैत जी सिटुनि में शाइर फ़रमाए थो त तंदुरुस्ती हिकु अहिड़ी सची दौलत आहे जंहिंसां इंसान जो दिलि ऐं जहान ॿई ख़ुशि रहंदा आहिनि। तंदुरुस्ती हिकु अहिड़ी क़ीमती दौलत आहे जंहिंजो फ़िकर या ॻणती करणु ज़रूरी आहे, ऐं कॾहिं बि पंहिंजी सिहत ऐं तंदुरुस्ती खे फिटाइणु न ॾिजे। आख़िरी ऐं चोथों नंबर बैत आहे, गंदियुनि आदतुनि खां पासो नित कजे, सफ़ाई ते हर तरह सदा ध्यानु ॾिजे। जंहिंजी सम्झाणी आहे, हिन बैत जी आख़िरी सिटुनि में शाइर फ़रमाए थो त हमेशह गंदियुनि ऐं ख़राब आदतुनि खां पासो रखणु घुरिजे, ऐं सदाईं पंहिंजी सिहत ऐं सफ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणु घुरिजे।